ओम शांति हमेशा बाबा की याद करने से महात्मा निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल हुजे बाबा की ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी बात में सब मन की ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मुझे शिव बाबा ब्रह्मा की कर्म द्वारा संता मुख्य सुधार बाबा संता सदा याद रखो मां कंहिंजो ॿार आहियां, सर्वशक्तिवान बाप जो ॿार आहियां। कॾहिं बि न भुलिजो छोकी असां ॿ आहियूं, मां आत्मा ऐं इहो मुंहिंजो शरीर। जेको चईंदी न सॼो ॾींहुं मां सॼो ॾींहुं कमु कयो, हाणे मुंहिंजो शरीर थकी वियो, हाणे मुंहिंजे शरीर खां नथो पुॼे। चईंदा आहिनि केरु चईंदी आहे? आत्मा चईंदी आहे। चईंदी न बसि हाणे इहा चीज इहा मुंहिंजी चीज, हाणे मां हिनखे ॾाढो यूज़ कयो, हाणे इहा मुंहिंजी चीज ख़राब थी वई आहे, हाणे नथी हले। त मां अलॻि ऐं मुंहिंजी चीज अलॻि थी वई न। इहा मां केरु थी चए? आत्मा थी चए। आत्मा थी चए मां हिनखे ॾाढो यूज़ कयो आहे, हाणे इहा मुंहिंजी चीज ख़राब थी वई आहे। चीज अलॻि अलॻि चीज आहे। उहे आत्मा चईंदी आहे मां सॼो ॾींहुं कमु थी कयां, हाणे मुंहिंजो शरीर थकिजी पियो, हाणे मुंहिंजे त इहे मुंहिंजो ॿी चीज थी वई। मां आत्मा हूंदी आहे चईंदी आहे न मुंहिंजो शरीर, मुंहिंजा हथ, मुंहिंजा पेर, चईंदा न शरीर जा हथ, शरीर जा पेर। त इहो मुंहिंजो हथ, मुंहिंजा पेर, मुंहिंजो शरीर, इहा ॿी चीज आहे। त जीअं मां उहा जेकी असां चीज खे यूज़ था करूं उहा अलॻि आहे, त ॿ चीज न, तव्हां अलॻि ऐं चीज अलॻि। जॾहिं असां चऊं था न मां सॼो ॾींहुं कमु थी करां, हाणे मुंहिंजो शरीर थकिजी पियो, त असां ॿ आहियूं। मां आत्मा आहियां, मां आत्मा पंहिंजे हिन शरीर द्वारा कमु थी करां। लेकिन सॼो छा थो सम्झो? शरीर थो हले, लेकिन शरीर खे हलाए केरु थो? कॾहिं सम्झो था? चऊं था भई सॼो ॾींहुं असां हलूं था, हाणे त शरीर हले ई नथो। शरीर खे माण्हू मालिश कराईंदो, शरीर खे खाराईंदो पीआरींदो, शरीर खे श्रृंगारंदो। कंहिं ॾाढी गर्मी हुई, हाणे शरीर खे सनानु कराईंदो। शरीर बीमार आहे त शरीर खे दवाई आदि ॾियाराईंदो। लेकिन बाबा पुछे थो कॾहिं सोचियो अथव भई मुंहिंजे शरीर खे हलाइण वारी मां थी, मां आत्मा आहियां। तॾहिं त माण्हू शरीर छॾे थो, चऊं था न आत्मा शरीर छॾे छॾे, आत्मा शरीर छॾे छॾे। त पोइ हाणे आत्मा खे हुनजे शरीर खे केरु सनानु पाणी कराए, केरु खाराए पीआरे, केरु हुनजे शरीर जो कोई ध्यानु रखे सघंदो? अॼु जेसिताईं आत्मा हिन शरीर रूपी घर में वेठी आहे तेसिताईं असांखे शरीर सुठो थो लॻे। लेकिन जंहिं समय आत्मा हिन शरीर खां निकिरी वञे त तव्हांखे उहो शरीर सुठो लॻंदो? अगरि उहो शरीर सुठो लॻे त माण्हू हुनखे जलाए छो थो? हुन शरीर मां बदबू ईंदी वेंदी। जीअं न अगरि असां जेसिताईं फल पेड़ ते लटकल आहे जेसिताईं पकल आहे भई लटकल आहे त ठीकु आहे। लेकिन अगरि शरीर खां पेड़ खां अगरि असां उहो फल तोड़े छॾियो, पोइ त फल थोरो समय ताज़ो रहंदो, पोइ पियो पियो सड़ी वेंदो। त हूअं ई असांजी आत्मा में शरीर, असांजी आत्मा हिन शरीर में आहे।
त असांजो शरीर जीवित कहलाईंदो। लेकिन जॾहिं आत्मा हिन शरीर खां निकिरी थी वञे त शरीर मुर्दो थी वेंदो। हिन शरीर में सड़ंदो वेंदो, हिन मां बदबू ईंदी वेंदी। त ॿुधायो असांखे केरु सुठो थो लॻे? अगरि तव्हांखे कोई माण्हू सुठो लॻंदो आहे त मतिलब अगरि तव्हां चओ था हुनजो ॻाल्हाइण केॾो सुठो आहे, हुनजो जीवन केॾो सुठो आहे, त केरु सुठो आहे? हुनजी आत्मा जो भाग्य सुठो, हुन आत्मा जो भाग्य सुठो, हुन आत्मा जो संस्कार सुठा आहिनि। हुनजो शरीर खे माण्हू ॾिसे थो, चए थो पोइ हुनखे घड़ी घड़ी हुनजो शरीर ई यादि ईंदो कि ॾिसो केॾी सुठी रीति ॻाल्हाए थी। और जंहिं समय हुन आत्मा शरीर वीचारी केॾी सुठी हुई, लेकिन हुनजी आत्मा अञा बि सुठी आई सही। उहो संस्कार हुनजी आत्मा में हुयो, शरीर में न। अगरि कोई माण्हू तव्हांजो ध्यानु रखंदो आहे न, ज्यादा कोई माण्हू अगरि वो शरीर छॾे या काॾे ॿियो काॾे हली वञे त उहा आत्मा सम्झो अगरि पंहिंजो शरीर छॾे थी वञे लेकिन तव्हांजो ॾाढो ध्यानु रखंदी त उहा आत्मा ॿियो शरीर वठी करे वरी तव्हांजो ध्यानु रखण ईंदी कि हिनखे नाम रूप। त तव्हांखे लॻंदो ॾिस पहिरियों मूंखे इहो ध्यानु रखंदो हुयो, हाणे इहो थी रखे। त उहो केरु थो रखे? उहो ई आत्मा त ॿिए नाम रूप में आई आहे तव्हांखे मदद करण। या हुन आत्मा ॿिए कंहिंखे पंहिंजे इहो संभालण जो कमु ॾेई सघे थो, त ईअं त थींदो आहे। न त ॾिसो कोई आत्मा जो असां सां हिसाब किताब आहे तॾहिं त उहा आत्मा असां वटि घर में अची करे जन्म वठी करे या कोई अनजान व्यक्ति थी करे असांजी मदद थो करे। छो थो करे? हिन खां त ॿिया माण्हू सुठा, छो जो उन्हनि आत्माउनि जो हिसाब किताब हूंदो भई तव्हां उन ॿिए नाम रूप वठी करे तव्हांजी मदद कंदी अची करे। इन करे बाबा चए थो कि स्वभाव संस्कार ये जो कम करूं था सुबुह खां राति ये असांजी आत्मा कंदी आहे। असांजी आत्मा में सुठा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि, सुठो नेचर हूंदो आहे। असांजी आत्मा ई मुख सां सभिनि सां सुठो ॻाल्हाईंदी, सुठो सोचंदी, सुठा कर्म कंदी। अगरि आत्मा जी सोच सुठी न हूंदी, आत्मा जी संस्कार सुठा न हूंदा त ॿाहिरां भले केतिरो बि सुठो ॻाल्हाए, लेकिन अंदर आत्मा जा वीचार संस्कार सुठा न हूंदा। त हुनखे चईंदा आहिनि न माण्हू इहो ॿाहिरां खां मिठो अंदर खां कारो। मतिलबु उहा आत्मा ॿाहिरां खां मिठो ॻाल्हाए थी, लेकिन आत्मा जा वीचार असांजे लाइ भावना सुठी। इहा माण्हू खे पतो बि लॻंदो कि असांजे लाइ सुठो नथी सोचे, सिर्फ़ु ॿाहिरां खां ई आहे, थोरो थोरो शक थींदो। ऐं कई माण्हू भोला हूंदा आहिनि जो ॿाहिरां खां ई ॾिसंदा आहिनि, हा बि केॾो मिठो थी ॻाल्हाए, केॾी सुठी आहे, लेकिन अंदर जा कारा हूंदा आहिनि त उन्हनि जो जीवन ई ख़राब करे छॾींदा। असां कीअं सम्झूं कि आत्मा सुठी आहे या बुरी आहे? असांखे कुझु बि न करिणो आहे, असांखे सिर्फ़ु सभिनि जे लाइ सुठो सोचणो, परमात्मा जी चित्र ठाहिजे ॾेखारे। हिन दुनिया में हर हिकु माण्हू चाहे माउ पीउ भाउ भेण संबंधी आदि आहिनि, कंहिं न कंहिं जो कोई न कोई बुरो भाव हूंदो ई आहे। अॼु चाहे माउ हुजे, चाहे पीउ हुजे, चाहे भाउ हुजे, चाहे भेण हुजे, माण्हू चवंदा आहिनि हुनजी माउ थी करे ॾिस न एॾो बुरो कई। छो जो आत्मा दुख जी थी आहे न। माण्हू चवनि था ॾिस हुनजो पीउ ठही हुन ईअं कई, ॾिस हुनजी भेण ठही हुन ईअं कई, हुनजो भाउ ठही ईअं कई, हुनजी ज़ाल ॿार। छो जो आत्मा जा बुरा स्वभाव संस्कार आहे न, आत्मा हुन शरीर में वेठी आहे, लेकिन जॾहिं बुराई कंहिंमें बि प्रवेश कंदी आहे कि आत्मा में, त वो बुराई ईअं थोरी ॾिसदी आहे कि तव्हां हुनजा भाउ भेण माउ पीउ संबंधी आहियो, छा आहे।
बुराई तो केमें भी घुसी सकती है, तंहिंजी मापी में भी घुसी सकती है, तो तंहिंजा मापी तो असां बुरो व्यवहार करे सकते हैं। बुराई तो केमें भी घुसी सकती है, ॿारनि में भी घुसी सकती है, तो वो मापी सां बुरो व्यवहार कंदा आहिनि। अगर तो समझो कि आत्मा ॻाल्हाए थी, उथे थी, वेहे थी, खाए थी, तो आत्मा में उन समय बुराई आई न। कॾहिं कॾहिं न कंहिंमें क्रोध जो भूत ईंदो आहे, त वो क्रोध जो भूत ॾिसंदो आहे, कंहिंजी माउ आहे, पीउ, भाउ आहे, भेण। काम जो भूत ॾिसंदो आहे। अॼुकल्ह कहिड़ो संबंध सुठो, कहिड़ो बि संबंध सुठो न आहे। काम जो भूत पीउ में अची वञे त ॿारनि खे बि न छॾे, काम जो भूत भाउ में अची वञे त माउ भेणनि खे बि न छॾे। काम जो, क्रोध जो, लोभ जो भूत अची वञे न, लोभ जो भूत अची वञे ॿारनि में त माउ पीउ खे मारे थो, या लोभ जो भूत घर में कंहिंमें आयो त संबंध घर खे नर्क ठाहे थो। ये केरु असांजे घर खे बिगाड़े थो, ये विकार। त माण्हू चए थो असांजे अंदर भगवान आहे, त सोचो तव्हांजे अंदर भगवान आहे कि या रावण, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आहे। कोई माण्हू ॾिसो केॾो वॾो धोखे में आहे, सोचे थो भगवान तो सर्वव्यापी आहे, असांजे मन में ई आहे, असांजे अंदर ई आहे। अगर तव्हांजे अंदर भगवान हुजे त भगवान जा गुण छा आहिनि? शांति जो, प्रेम जो, आनंद जो, शक्तियुनि जो सागर आहे, सुख जो सागर आहे। अगर तव्हांजे अंदर भगवान आहे त तव्हांजे अंदर कॾहिं क्रोध जो भूत प्रवेश करे सघे, कॾहिं काम जो भूत प्रवेश करे सघे? जंहिं समय तव्हां काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे वश थी करे बुरा कर्म कंदा आहियो, हुन समय भी तव्हांजे अंदर भगवान आहे। अगर भगवान तव्हांजे अंदर आहे त उहो तव्हांखे रोके नथो सघे। ॿार काम, विकार, तमाशा, शत्रु आहे, हिंसा आहे। काम कटारी हलाइण जी हिकु हिंसा आहे। हिकु देश में चए त ईअं काम, विकार हिकु लड़ाई आहे, हिकु हिंसा आहे, हिकु खेल आहे। हाणे हाणे हिकु देश चए थो, परमात्मा चईंदो आहे ये हिकु हिंसा आहे। काम कटारीअ में गीता में लिखल आहे न, काम और शत्रु। तो छा था गीतायूं पढ़ो, छा ग्रंथ शास्त्र था पढ़ो। गुरु नानक देव भी चए थी मूत पतीली कपड़े दो। काम विकार मतलब ये 12 मूत सां ई त पैदा थींदा आहिनि। ये सिख माण्हू जो कंगड़ी पाईंदा आहिनि, या जो तलवार रखंदा आहिनि शादी के समय, ये शीशो ये कंगड़ी पाइण मतलब पवित्रता जी कंगड़ी पाइण। जिसमें कभी भी हाणे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे वश थी करे बुरो न कम कंदो। माण्हू शौक़ में कंगड़ी तो पाए, हा वे तो सिखाए। अरे अर्थ तो समझो। माण्हू शौक़ में वो तलवार रखे तो, कृपाण या जो कुछ भी है। शादी जे समय भी माण्हू तलवार जी छा जरूरत? जो अर्थ आहे कि असां पंहिंजे जीवन में हिन विकार बुराइनि सां मुक्त रहींदा। असां शादी त करूं था, लेकिन काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार सां मुक्त रहींदा, बुरी सोच खां मुक्त रहींदासीं, बुरे कर्मनि खां मुक्त रहींदासीं। तो परमात्मा असांखे हर ॻाल्हि जी सम्झानी ॾींदो आहे जो दुनिया वारा न ॾींदा। हाणे शादी था करो त ॿुधायो तलवार जी छा कमु न? हथ में कंगड़ी, वैसे त कंगण पाइनि था, लेकिन असल में वो गुरु जो कंगण पाइण जो मतलब छा? मतलब भगवान सां प्रतिज्ञा करो कि असां विकार बुराइनि में न वेंदा। बुरी सोच सोचण भी हिकु पाप आहे, हिकु अपवित्रता आहे। फ्रेश थी करे हेॾे होॾे घुमो था, ये भी अपवित्रता आहे। हर प्रकार की पवित्रता असांखे धारण करणो, तॾहिं त इहा ब्राह्मण माण्हू जो जनेऊ पाईंदा आहिनि, सिख माण्हू जो हथ में कंगड़ी पाईंदा आहिनि, या शादी जे वक़्त जो तलवार रखंदा आहिनि। शादी जे वक़्त माण्हू चवनि था ये भगवान तुंहिंजो पति, तुंहिंजो ईश्वर, गुरु थी, हाणे ये जो चवई उहो कर। हाणे भगवान विकार में त केरु
शादी पति ईश्वर गुरु। अच्छा चलो, अगर पति अगर भगवान आए तो पत्नी भगवती भी हुई है। अगर ताकि चवन भई तुंहिंजो पति गुरु थी, वो गुरु आहे तो असां भी गुरु जी स्त्री केर थी, वो भी वॾी थींदी। वो भगवान आहे तो मां भगवती आहियां, मां भी वॾी आहियां। अॼु नारायण जो जेतिरो मान आहे, लक्ष्मी जो ओतिरो ई मान, खां जास्ती मान आहे। लक्ष्मी नारायण चईं, पहिरियों लक्ष्मी। त इहे माण्हू अधु अधूरी ॻाल्हि ॿुधाई। इन सां छा कनि, स्त्री जाति खे नंढो करे छॾंदा आहिनि। स्त्री खुद खे नंढो समझी आ रही त भगवान है, लेकिन बाबा जी तो ॾिस स्त्रियों केॾी भोलियूं आहिनि कि एतिरो नथी समझी सघनि जॾहिं वो भगवान आहे, मां भगवान से शादी करां थी त मां भी त भगवती थी हुयमि न, मां भी वॾी थी, मां छो हुनजे अॻियां। और जॾहिं वो मुंहिंजो भगवान आहे त भगवान त असांखे कॾहिं विकार बुराइनि में धकेलंदो न आहे। भगवान त कॾहिं असांखे मारदो न, भगवान त कॾहिं भी शराब न पींदो, भगवान त कॾहिं भी असांखे दुख न ॾींदो। तो पति द्वारा पहिरियों हाणे त वरी भी खुलियो आहे, तॾहिं हाणे भगवान अची करे सम्झ ॾे थो न। तॾहिं ज्ञान ॾाढा ज़रूरी आहे, लेकिन माण्हू ज्ञान ॿुधे नथो। हाँ भाई पाठ कया, गीता ही पढ़ियूं, ये सब, लेकिन अर्थ छा आहे, अर्थ नथा सम्झो न। इन करे तव्हां एॾा दुखी परेशान, एॾा दुखी करे खुद खे नंढो था सम्झो, पतियनि खे वॾा था सम्झो। अॼु पुरुष गुरु छो थो ठहे, जेका भी माण्हू जिस्मानी गुरु करे वेठा आहिनि, स्त्री गुरु छो न ठही सघती? वो भी तप करे, वो भी करे सकती है ना तप, वो भी पवित्र रही करे तप करे। अॼु पुरुष ही पवित्र रही करे ग्रंथ शास्त्र पढ़नि था, ऐं वो माताउनि खे पंहिंजी चेली ठाहे वेठा आहिनि, उनखां सेवा था वठनि। लेकिन माताऊं भी खुद पवित्र रही करे भगवान है, जबकि भगवान सभिनि खां अॻियां माताउनि खे रखियो। हाणे बाबा ॾिसो असांखे ज्ञान थो ॾे, बाबा जी जेका हाणे ज्ञान तव्हां काथे बि ॾिसो, जिते शिव बाबा जी ये ज्ञान ॾींदा आहिनि, उते माताऊं भेणूं ज्ञान ॿुधाईंदियूं आहिनि। पुरुष वेही करे ॿुधंदा आहिनि, पुरुष घर जो कमु कंदा आहिनि। भगवान अची करे माता शक्ति खे अॻियां वधाए अथई, भई तव्हां करो छा था, तव्हांखे पुरुष एॾो दबाए वेठो छो, तव्हां एॾा भोला भाली छो ठही करे वेठो। जॾहिं चवनि था भारत जी माताउनि जी चई, भारत माता ई शक्तिशाली ठहनि न, लेकिन पुरुष खे अॻियां वधाइण वारी केरु, माता जाती आहे। तव्हां खुद खे छो हेठि, भले उन्हनि खे अॻियां, लेकिन खुद खे बि वॾो करो न, खुद खे छो हेठि झुकाए करे वेठा। अॼु चए माण्हू न पति त जो चई ॿुधणो पवंदो, न त कीअं हलंदो, इहे छो हलंदो भाई, ये तव्हांजे ज़माने जी ॻाल्हियूं। हाणे त डायरेक्ट परमात्मा असांखे शक्ति थो ॾे। ॾिसो शिव जी शक्तियूं, जेकी देवियुनि जी पूजा हूंदी आहे, अॼु वॾा वॾा गुरु संत सन्यासी भी देवियुनि जे अॻियां झुकनि था, लेकिन पंहिंजी स्त्री जे अॻियां नथा झुकनि। पंहिंजी स्त्री खे अकेलो छॾे करे उन मंदिरनि जी देवियुनि खे अलाए कंहिंखे पूजदा, छा कंदा। एतिरो नथा सम्झनि कि शिव बाबा देवी माताउनि खे अॻियां कयो। इन करे बाबा चए थो, हे नारी शक्ति जागो, तव्हां घटि न आहियो। छोकी असां आत्मा आहियूं, अगरि असां इहे नारी पुरुष न समझी करे खुद खे आत्मा समझूं, भई आत्मा तो पुरुष जे चोले में भी वही आत्मा निराकार ज्योति बिंदु, असांजी आत्मा भी परमात्मा जी संतान, पुरुष जे चोले जी आत्मा भी परमात्मा जी संतान। खुद की आत्मा समझदासीं न तो ये स्त्री नारी जो भान सब खत्म थी वेंदो। अगर खुद की आत्मा समझदासीं तो स्त्री नारी जो भान खत्म थी वेंदो। तो शादी स्त्री, शादी पुरुष, आत्मा 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 समझी करे, भाव समझी करे कर्म करो। भी ठीक है, शादी कई तो कई, न कई थोड़ी कि असां सदा झुकी करे हलंदासीं। शादी कई तो ठीक है, गृहस्थी हलायूं था, ॿार संभालूं था, लेकिन पंहिंजो स्टेटस, पंहिंजो मान छो नंढो था करो।
वो कॾहिं वॾो थींदो जॾहिं असां खुद खे आत्मा सम्झंदासीं, परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं और सदा सम्झंदासीं कि असां आत्मा आहियूं, हिकु बाप जी संतान आहे। भले असां स्त्री पुरुष जो जोड़ो वठो आहे, भले असां हिते पति पत्नी जो पाठ ॿुधायूं था, लेकिन असल में असां आत्मा ई आहियूं, हिकु बाप जी संतान आहियूं। स्त्री भी चए थी भगवान जे अॻियां तूं माता पिता सां बालक बणिजो, पुरुष भी चए थो हिकु बाप जी संतान की असां आत्मा आहियूं त भाउ भाउ थी वियासीं। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि चुटी माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे उड़ती कला जे वरदान द्वारा सदा अॻियां वधण वारा सर्व बंधननि सां मुक्त थिया। बाबा चए थो मुंहिंजो ठहिण खां पोइ अगरि तव्हां हिकु बार ख़ुदि खे आत्मा सम्झो ऐं परमात्मा खे पंहिंजो पीउ मञो, रोज परमात्मा के पंहिंजे पीउ जे संबंध में यादि करे हुन सां गुड मॉर्निंग करो, हुनखे यादि करो त तव्हां जीवन में सदा अॻियां वधंदा रहंदा। छो बाबा चए थो कि हिन वरदान खे जीवन में लाइण सां कॾहिं बि कहिड़े भी कदम में असां पुठियां न थींदासीं। परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झी वठंदासीं ऐं परमात्मा असांखे अॻियां वधण जे लाइ वरदान ॾेई छॾंदो आहे, भई पीउ त ॿारनि खे अॻियां ई कंदो आहे, त जीवन में कॾहिं बि अॻियां पुठियां न हटंदासीं। बसि ॿियो कुझु बि न करो, बसि रोज़ परमात्मा खे पंहिंजे पीउ जे संबंध में यादि करो, हुन सां ॻाल्हियूं करो, उहो असांखे जीवन में सदा अॻियां वधाईंदो। अॼु सर्वशक्तिवान बाप जी संतान आहियूं न, त असां शक्तिशाली आत्मा आहियूं, जंहिंजो पीउ सर्वशक्तिवान आहे, हुनखे जीवन में कोई रोके सघंदो, लेकिन असांखे परमात्मा जी श्रीमत ते हलणो पवंदो। सम्झो वॾे घर जा ॿार आहिनि, उहे चाहिनि त कुझु बि करे सघंदा, लेकिन अगरि उहे ॿियनि जो नुक़सान कंदा त कोई करण ईंदो न। हिकु माण्हू चवंदा ठीकु आहे, तव्हां पंहिंजे पीउ जी संतान आहियो त घर में ई रहो, पंहिंजो देश में छो गड़बड़ था करो। त ईअं ई अगरि असां परमात्मा जी संतान ख़ुदि खे सम्झी करे हलूं, लेकिन कंहिंसां बुरो न करो, सदा सुठा कर्म करो, त परमात्मा सदा असां गॾु रहंदो, असांखे अॻियां वधाईंदो रहंदो। बाबा असांखे सर्व बंधननि सां बि मुक्त करे छॾियो। बंधन असांजे मथां कोई बि बंधन न विझंदो, कोई बि न। अॼु तव्हां चओ मूंखे हिनजो बंधन, हिनजो बंधन, सिर्फ़ु बंधन कंहिंजो हूंदो आहे, असांजी सोच। अगरि तव्हां सभु कुझु परमात्मा जो सम्झी करे हुनखे ॾेई करे हुनजी राय ते हलंदा त कॾहिं तव्हांखे जीवन में बंधन लॻंदो ई न, भले तव्हां घर गृहस्थी में रहो। लेकिन इहो सम्झी मन जे वीचारनि जो बंधन असांखे बंधन में बांधो आहे। मुंहिंजो घर, मुंहिंजो पति, मुंहिंजा भाउ भेण, मुंहिंजो इहो, मुंहिंजी जॻह तुंहिंजो कंदा वञो, सभु बंधन मुक्त थी वेंदा। मुंहिंजो बाबा बाक़ी सभु बाबा, त बंधन मुक्त थी वेंदो। जंहिंखे बंधन न हूंदो त जीवन में अॻियां वधंदो ई वेंदो। स्लोगन आहे जंहिं वटि सर्व शक्तियुनि जो स्टॉक आहे, जे आत्मा खे सभु शक्तियूं हूंदियूं न, हुनजे अॻियां प्रकृति बि दासी थी वेंदी आहे। भई अॼु माण्हू पंहिंजे शरीर जो दास ठही वेठो आहे न, भई आत्मा चाहे थी मां इहे कमु करा, लेकिन शरीर में बीमारी, आलस्य, अलबेलोपन या नथो पुॼे, शरीर चए थो न मां त नथो पुॼे। आत्मा चाहे थी मां इहे करा, शरीर चए थो न। आत्मा चाहे थी मां सभिनि सां ॻाल्हायां, हिला मिला, सभिनि खे माफ़ करा, लेकिन शरीर चए थो न न, हुन मुंहिंजो अभिमान कयो, अपमान कयो। आत्मा चए थी न ठीकु आहे कोई ॻाल्हि कोन्हे, लेकिन असां पंहिंजे शरीर जे अभिमान जे कारण कमु नथा करे सघूं।
प्रकृति असांखे दासी ठाहे वई अथई शरीर, ठीक है न। असांजी आत्मा में एतिरी शक्ति हुजणी खपे कि असां हिन शरीर खे पंहिंजी दासी ठाहे छॾूं प्रकृति की न असांखे त कमु करणो ई आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, शरीर में बुखार आहे छा आहे कुझु बि न आहे, दवाई वठो, बाबा खे यादि करो, कमु करो। छाजो बुखार माण्हू खे थोरो ई मथे सूर थो थिए या कुझु थो थिए त सुम्ही था पवनि, लेकिन आत्मा में शक्ति हुजणी खपे न कि कोई ॻाल्हि कोन्हे, परमात्मा खे यादि करो, असांखे शक्ति ॾींदो, असां पंहिंजे शरीर खे बि सूर खे बि ख़तम कराए पंहिंजो कमु पूरो करे सघंदा आहियूं। परमात्मा असांखे शक्ति ॾींदो। अगरि असां पंहिंजे शरीर जी बीमारी खे भुलिजी करे हुन ते विजय प्राप्त करे कमु करूं था, मतिलबु सम्झो असां पंहिंजे शरीर खे दासी ठाहे करे वेठा, मां आत्मा शक्तिशाली परमात्मा जी संसार समझी करे असांखे पंहिंजे बाबति तो परमात्मा बाबति तो खुद की आत्मा समझी परमात्मा का शक्ति वठी करे पंहिंजी शरीर रूपी प्रकृति की दासी ठाहे करे न जा दास न ठो नथो हुजे, निंड थी अचे न शादी निंड थी अचे कई बस शरीर थी चओ बस एतिरी निंड कई न वरी छो थो सुम्हे, ये समझो त आत्मा और शरीर ब आहे, आत्मा जो थी परमात्मा सां गॾु तो शरीर के जीअं चाहे असां हलाए सघंदा आहियूं, जेतिरो बि बीमार हुजे, वॾी खां वॾी बीमारी बि असां परमात्मा जी शक्ति सां ख़तम करे सघंदा आहियूं। छा ओम शांति, बाबा खे यादि करो।